अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। साईं मां हाफ़िज़ क़मरुद्दीन ख़्वाजा थो ॻाल्हायां, मदरसा अरबिया रफ़ीक़ुल उलूम हमादिया, ॻोठ मोहम्मद हसन ख़्वाजा, लॻ रिपड़ी। असांजो अल्हम्दुलिल्लाह ही 7 सालानो जलसो थी रहियो आहे। हर साल थींदो आहे ऐं तक़रीबन हर साल 2-3 या कॾहिं हिकु हाफ़िज़ तयारु थींदा आहिनि जंहिंजी दिसारबंदी थींदी आहे। उन ख़ुशीअ में अल्हम्दुलिल्लाह जलसो थींदो आहे। सो हिन साल बि 7 सालानो सीरत नबी व दिस्तार फ़ज़ीलत कॉन्फ्रेंस जे उनवान सां थी रहियो आहे। 10 नवंबर बरोज़ ख़मीस शाम जो शुरू थींदो इंशाअल्लाह 3 जी नमाज़ खां पोइ जुमे जी राति, जंहिंमें हज़रत मौलाना मसूद अहमद सूमरो साहब लाड़काणे वारा ऐं मौलाना अब्दुल्ला अब्बासी साहब ऐं मौलाना हफ़ीज़ुर रहमान रहमानी साहब ऐं मौलाना नेमतुल्ला शेख साहब गंबट वारा, जेके तालके गंबट जा जनरल सेक्रेटरी बि आहिनि, ऐं मुफ़्ती असदुल्ला नारेजू साहब ऐं ॿिया बि काफ़ी उलमा इकराम जेको आहे हिन में शामिलु थी रहिया आहिनि। ऐं हीउ जलसो जेको आहे साईं आमन शाह साहब जन जी सरपरस्तीअ में थींदो आहे ऐं हर साल थींदो आहे। साईं जन शफ़क़त इलाही फरमाईंदा आहिनि, उहे पंहिंजो क़ीमती वक़्तु बि कढी ईंदा आहिनि ऐं काफ़ी सारो उन्हनि जो तावन बि हूंदो आहे। सो उन सिलसिले में समूरी जमात खे जिथे जिथे आवाज़ु पहुचे थो, उन्हनि खे इहा गुज़ारिश थी कजे त इन जलसे में भरपूर नमूने सां हर साल जीअं शरीक थींदा आहिनि त ईअं ई शरीक थियनि त असांजी बि हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं अल्हम्दुलिल्लाह जमात जे लाइ ताम जो बंदोबस्तु बि हूंदो आहे। इंशाअल्लाह भरपूर नमूने सां हिन साल बि हूंदो। समूरनि मुस्लमाननि खे शिरकत जी दावत ॾिजे थी। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।